हैदराबाद में वाक़िआ आगाह कंदासीं। हैदराबाद की अदालत धुरिन में ठाहबाद क़त्ल केस में सज़ा आयल जवाबदार की सज़ा वारो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो आहे। अदालत जवाबदारनि जी सज़ा वारो फ़ैसिलो मुअतल कंदे खेनि वरी करे छॾियो आहे। वरी थियलनि में मुमताज़ ख़ासकेली, रफ़ीक ऐं जुमन ख़ासकेली शामिल आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ 2010 में मौला बख्श तेगानी जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो हो। हैदराबाद में ख़बर आवाज़ शेयर कई पिया। हैदराबाद की अदालत धुरिन में ठाहबाद क़त्ल केस में सज़ा आयल जवाबदारनि जी सज़ा वारो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो आहे। अदालत जवाबदारनि जी सज़ा वारो फ़ैसिलो मुअतल कंदे खेनि वरी करे छॾियो आहे। वरी थियलनि में मुमताज़ ख़ासकेली, रफ़ीक ऐं जुमन ख़ासकेली शामिल आहिनि। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर शबीर रबड़ो खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद धुरिन में ठाहबाद क़त्ल केस में उमिरि क़ैद की सज़ा ॿुधायल 3 जवाबदारनि जी सज़ा वारो फ़ैसिलो मुअतल कंदे खेनि बरी करे छॾियो, जेको आहे 2010 ईस्वी दौरान संडो मोहम्मद खान थाने ते मोहम्मद नवाज़ टीगाणी पंहिंजे पुट मौला बख्श टीगाणी जे क़त्ल जो केस 3 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करायो हो। फिरियादी केस में ॼाणायो त जवाबदार मुमताज़ अली ख़ासकेली, रफ़ीक ख़ासकेली ऐं जुमन उर्फ़ जुमो ख़ासकेली गॾिजी ज़मीन ते चुपायो बाल चारींदड़ पुट खे क़त्ल कयो। एडिशनल सीजन जज संडो मोहम्मद खान 2015 ईस्वी दौरान केस जो ट्रायल मुकम्मल थियण बाद फ़ैसिलो ॿुधाईंदे एॾो साबित थियण ते 3 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 1 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाई हुई, जॾहिं त जवाबदारनि वकील मोहम्मद सलीम लिगारी मार्फत अपील दाख़िल कराई हुई। जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ते मुश्तमिल सिंगल बेंच धुरिन में थियल ठाह जा दस्तावेज़ ॾिसंदे जवाबदारनि खे आयल उमिरि क़ैद वारी सज़ा वारो फ़ैसिलो मुअतल कंदे खेनि बरी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी मेहरबानी शबीर रबड़ो तफ़सील ॾियण जे लाइ।